आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। ख़ैर नाज़रीन, लाड़काने में हाफिज़ चांडियो जी रिपोर्ट शामिल कयूं था तो चांडिया इताद पाकिस्तान लाड़काने डिवीज़न जो इजलास लाहौरी माला में हसन अली ख़ान जी सदारत में थी गुज़रियो, जैमें लाड़काने डिवीज़न की बाडी चूंडी वई। लाड़काने डिवीज़न ला अली हसन चांडियो के सदर, नादर हुसैन चांडियो के सीनियर नायब सदर चूंडियो वियो, जॾहिं त मोहम्मद उमर के नायब सदर, इरशाद अली चांडियो के जनरल सेक्रेटरी, मीर ताहिर हुसैन चांडियो के जॉइंट सेक्रेटरी, खजानची ला जमील अहमद चांडियो और प्रेस सेक्रेटरी जाबिर हुसैन चांडियो के चूंडियो वियो। इजलास में लाड़काने के हेड क्वार्टर तौर नामज़द किया वियो, जैमें बिरादरी तोड़े बिन ज़ातियुनि जी भलाई लाइ ज़िंदगी वक़्फ़ करण जा वचन पिणु वरजाया विया। इजलास में अब्दुल मालिक चांडे चयो त असां दरगुज़र कंदासीं त कामयाबियूं माणे सघंदासीं। उन मौके ते रईस हसन अली ख़ान चांडे चयो त असां सभु गॾिजी बिरादरी तोड़े मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत करे सघूं था। इजलास में अली हसन ख़ान, नादर हुसैन ख़ान, मोहम्मद उमर, इरशाद चांडियो, रईस मियूं ख़ान चांडियो, ज़मीर चांडियो, जमील अहमद चांडियो, माजिद चांडियो, नसरुल्लाह चांडियो समेत बिरादरी के केतिरनि ई नौजवाननि शिरकत कई। इजलास के ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त असां हिते वेठा सभु शयूं छॾे असां बिरादरी फ़िक्र में छाजा इख़्तिलाफ़ छाजो यकीन कयो मां चयो नंढी सीनियर जूनियर छाजो सीनियर जूनियर आहे भले साईं सीनियर यकीन कयो असां नंढो छोकिरो आहे न कॾहिं कॾहिं मूंखे चवंदासीं तव्हां 50 साल 20 साल जे छोकिरा था हिते हिते थियो थो वञे सीनियर जूनियर उहा ई ॻाल्हि आहे मंज़ूर जे एतिरा मंज़ूर माण्हू को एतिरा उहो ज़ीरो वैल्यू आहे कहिं न चयो अलाए तव्हां काथो क़ाबिल बाबा हिते सॼी मीटिंग वाड़ी तव्हां खैर नाजरीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।